PTI बानी खिलाफ बेएतमादी रिथ बाबत मौलाना फजल रहमान जो बयान गलत आई। अगुणे आर्मी चीफ रिटायर्ड जनरल कमर जावेद बाजवा ऐं रिटायर्ड जनरल फैज़ हमीद जो मौक़ुफ़ साम्हूं अची वियो। सीनियर सहाफ़ी अंसार अब्बासी मूजिब अगुणे आर्मी चीफ ऐं अगुणे DGI जे वेझनि ज़रियनि मौलाना फजल रहमान जे बयान जी तरदीद कई आहे। ज़रियनि मूजिब ॿिन्ही अगुणनि फौजी ऑफिसर्स जो चवणु आहे त JUI सरबराह पहिरीं पंहिंजूं हक़ीक़तूं दुरुस्त करे वठे, छाकाणि त रिटायर्ड जनरल फैज़ हमीद बेएतमादी रिथ पेश करण खां केतिरा ई महीना अॻु ISI छॾे चुको हो। इन वक़्तु फैज़ हमीद कोर कमांडर पेशावर हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।